सदियुनि जी तारीख़ रखंदड़ MRD जे शहीदनि जो शहर खैरपुरनाथन शाह हिकु दफ़ो ॿीहर चूंडियल नुमाइंदनि हथ वठी ॿोड़े छॾियो। ॿोड़ जो पाणी खैरपुरनाथन शाह जे समूरनि ॻोठनि खे ॿोड़ींदो शहर जे आख़िरी डिफेंस लाइन खुदावा खे छोड़े शहर में दाख़िल थी शहर खे मुकमल तौर ते तबाह करे छॾियो। लावारिस तालके जा मुतासिरीन बेयारो मददगार वेठल आहिनि। सभई खानदाननि ॻोठनि ऐं शहर में फाथल आहिनि। दिन जी वाहुद करण वारो केर बि नाहे। 2010 में शहर के बचाव लाइ रिंग बंद जी मद में आयल 27 करोड़ रुपया करप्शन के वर चढ़ी विया। चूंडियल नुमाइंदा ऐं इंतजामिया मुकम्मल तरह सां फरार थी वई आहे। ॿोड़ जो पाणी खैरपुरनाथन शाह जी डिफेंस कंदड़ FP बंद MNV ड्रेन सुप्रियो बंदनि खे टोड़ींदो समें वरी आबादी वारनि ॻोठनि खे ॿोड़ींदे 5 लखनि जी आबादी वारे शहर जे आख़िरी डिफेंस लाइन खुदावा खे टोड़े करे शहर में दाख़िल थी शहर के मुकम्मल तौर ते तबाह करे छॾियो। गोलीमार अलमदीना कॉलोनी, बुघिया मोहल्ला, शहबाज कॉलोनी, शौकत सिटी, मीर हुसैन रोड, मेन रोड, जोखिया मोहल्ला, मीर कॉलोनी, रहमतुल्लाह कॉलोनी, मीर खान बबर मोहल्ला, वाटर सप्लाई कॉलोनी, तालके अस्पताल, हाई स्कूल, कॉलेज, प्राइमरी स्कूल, कोर्ट, जरवा पुलिस स्टेशन ऐं शहर के आसपास ॿोड़े चट करे छॾियो। हज़ारनि जी तादाद में माण्हुनि जा घर ज़मीन दस्त थी विया।